साईं निमाज़ शुरू कई पर मैं हाने साहबा के पर तीर छिके बर को तीर कढियूं गोश्त फाटो रत वयो सजो मुसल्लो रत में भरजी वियो साईं निमाज़ पढ़ी सलाम फेरियो रत किथा आयो साहबा चो सी तुंजे पिन्नी मां रत निकतो असां तीर छिके कढियो सी तो खबर कान पई पर मैं खुदा जी इज्जत जो कसम मुखे वार जे कढबो आ न वार छिकबो आ उन जो जिस्म ते असर थींदो आ सूर थींदो आ पर मैं मुखे एतरो भी खबर कान मां निमाज़ में एतरो मह के पुछो सही तमा भला अल्लाह जो दीदार कयो कदे पाण फरमाए मां अली जी निमाज़ पढ़ंदो हां हिकड़ो सजदो करे बियो सजदो बंद में कंदो हां पहिरी पंजे रब जो दीदार कंदो आहे पहिरी पंजे रब जो निमाज़ ई आहे खुदा करे तसां के एड़ी निमाज़ जो हिज नसीब थे पर जे कने एड़ी निमाज़ ना आहे बाबा कम असां जो पढ़ण कदे मालिक मेहरबान थींदो ही सीने जा राज खुलिया हिजाब हटा त हिक लम्हे में कम थी वेंदो पर पढ़ंदड़ तो हुजे निमाज़ पढ़े इहा बि तिजारत रब जो फरमाए इहा बि तिजारत अल्लाह जी ज़ाती बाबरकात ते फरमाए इन्नल लज़ीना यतलून किताबल्लाहि व अक़ामुस सलात व अनफ़क़ू मिम्मा रज़क़नाहुम सिर्रन व अलानिया ट्यूं गुर मुझे ॾिनल रिज़्क़ मां खर्च कन था लिकाए ऐं ज़ाहिर अल्लाह जी राह में खर्च करण अबा इहा केडी वडी कीमती नेकी आ मुझे आका फरमायो इन नेकी जो कदर ॾिस हदीस पाक जा लफ्ज बुझो दिल जे कनन सां बुधंदो त खबर पवंदी बाकी ज़ाहिर जे कन मां हिकड़े मां बुधंदे बे मां कढी छडींदे खबर कान पवंदी दिल जे कनन सां मुझे आका फरमाया अस्सखी हबीबुल्लाह वलौ कानू फासिका सखी अल्लाह जो दोस्ता तोड़े जो उहो फासिक हुजे फासिक हुजन को मामूली गुनाह कोनी रब जो कुरान आ वल्लाहु ला यहदिल कौमल फासिकीन फासिकन के खुदा हिदायत ही कोन ॾींदो यानी खुदा उनन खां हिदायत जो रस्तो फुरे वठंदो आ उनन खां हिदायत जो नूर तौफीक ही कसी वठंदो आ फिस्क को आम गुनाह ना है पर मुझे आका फरमाए अगर उन जे अंदर सखावत जो मादो आ अल्लाह जे राह में खर्च करण जो मादो आ इहा तौफीक उन खे नसीब आ पो तोड़े यो फासिक छो न होजे तने भी खुदा जो दोस्त केडो वडो शान तोड़े जो फासिक होजे पोइ भी अल्लाह जो दोस्त महू अलैहिस्सलाम जी बारगाह में एकड़े सहाबियानी जी शिकायत है सही शिकायत कयूं सही इहा जेका है सा निमाज में सुस्ता निमाज में सुस्ता टेम सां कान थी पढ़े या कॾहिं कॾहिं कज़ा थियो वञे मबल फरमान जो को बियो अमल चेसी बियो अमल इहो थस त उन जे घर जेको वियो सो उता खाली कोन मोटंदो आ उन के कुछ न कुछ खाराए प्यारे जरूर मोकली तबियत में सखावत अल्लाह जे नाले ते दींदी आ पाण फरमाए इहा सखावत उन के बचाए वठे निमाज़ जी सुस्ती पंजी जाइ ते पर फरमाए इहा सुस्ती उन के बचाए वठंदी निमाज़ के सखावत बचाए वठंदी किए बचाईंदी महबूबन त इए फरमाए कुछ ॾींहनि खां पोइ ॾिठऊं उहा औरत पाबंदी सां निमाज़ पढ़ण शुरू कई त खुदा दे सां दोस्ती करे बा खुदा उन खे परे त कोन कंदो न पोइ जंहिंखे अल्लाह पंहिंजे कुर्ब में आणींदो त खुदा उन खे पंहिंजे बंदगी जी तौफीक बि अता फरमाईंदो
सखावत जी कबूलियत जी निशानी इमाम गज़ाली फरमाइन था तो उनजे कबूलियत जी निशानी आहे तने सखावत कबूल पई त खुदा उन जे दिल में पंहिंजन ॿियनि अहकामन जी पाबंदी ऐं तौफीक जो नूर पैदा फरमाए। सखी आहिस्ता निमाज़ी भी थी वेंदो, सखी खुदा जे हुक्मन ते अमल शुरू कंदो। या सखावत मोबल फरमाए ज़ाहिर वीडियो जेकने को ऐलान करे दे बाबा मां ही अल्लाह जे नाले ते खैरात तो कया, हुन जो इखलास होजे, ज़ाहिरी नियत वाह वाह जी न होजे पर ज़ाहिर दे मुझे आका फरमाए इहो ज़ाहिर बि कबूल आ, इहो बि खुदा जी बारगाह में दर्जो रखे थो। पर पाण फरमाए जेको लिकाए दे पोशीदा तौर ते ख़र्च करे इन जो अजर त क़यामत जे ॾिहाड़े अल्लाह उन खे ॾींदो, उन जो अजर उन जे गुमान खां घणो, उन जे गुमान खां अजर घणो। अल्लामा सफूरी रहमतुल्लाह अलैह वलो मुहद्दिस आलिम थी गुजरियो आ, उन हिकड़े नबी सगोरे जे उम्मत जो वाक़ियो लिखियो। बनी इस्राइल में एक नबी सगोरे जो उम्मत जो वाक़ियो आ। खुदा जी ज़ाती बाबरकात उन खे मोकिलियो पंहिंजे बानन जी हिदायत लाइ। हिकड़ी बस्ती में आयो, ज़ाल मुर्स रस्ते ते वेठा, उन जी खच्चर हुई, रस्ते ते वेठा सफ़र पे कयूं, थोड़ी देर लाइ मंजिल कई त नबी उतां गुजरियो त उन खे दावत तौहीद ॾिनी। बाबा अल्लाह खे हिक करे मञो, खुदा जी बंदगी कयो, बुतन जी पूजा न कयो। नबी जी ॻाल्हि ॿुधी ॿिनी ज़ाल मुर्सनि चयो साईं तू खुदा जो पैगंबर असां तुंहिंजी दावत कबूल कंदासीं, पर इन शर्त हिक शर्त ते त तू असां खे अल्लाह खां पुछी ॿुधा त असांजी उम्र बाक़ी केतिरी आहे। रब खां असां खे उम्र ॿुधा। अल्लाह जे नबी चयो मुंहिंजो कम आहे अर्ज़ करण, मालिक महिरबानी करे ॿुधाई त तव्हां खे ॿुधाईंदुसि। खुदा जे नबी तवज्जह कयो, मालिक जी बारगाह में अर्ज़ कई मौला ईमान जो मामलो आ, भला इन ॻाल्हि ते बि राज़ी थिया आहिनि त तुंहिंजे खज़ाने में कमी कहिड़ी आ, तुंहिंजे बाननि जी ज़िंदगी बची पवंदी। रब्बे करीम ॿुधा त हिन जी उमिरि केतिरी। अल्लाह साईं फरमायो पंहिंजे नबीअ खे वही मोकिलियो, जिब्रील अमीन आयो ऐं पैगंबर इन खे ॿुधा त इन्हनि जी बाक़ी ज़िंदगी 80 साल रही। इन ॿिनी ज़ाल मुर्स जी जेका आहे, इन ॿिनी जी ज़िंदगी बाक़ी मांदा बाक़ी 80 साल रही, बाक़ी 80 साल रही। जॾहिं इहो ख़बर पयनि ॾाढा ख़ुशि थिया। बाबा 80 साल बगचरसो अञा हाणे डेरा हूंदासीं। हाणे नबी खुदा जे ॿुधायो आहे हिन में ॻाल्हि त पकी आहे। छा कयूं? उन्हनि वटि 12 अशरफियूं घणियूं 12 अशरफ। 12 अशरफ में 6 अशरफ ॾिनो नबी खे त साईं हे जेको आसो तूं पंहिंजे हथ सां कंहिं ज़रूरतमंद खे खैरात कर। अल्लाह जे नबी उन्हनि खां अशरफियूं वरतियूं, मोहताजन में ज़रूरतमंदनि में तक़सीम करे छॾियूं। ॿेले हाड़े हे त पंहिंजे ॻोठ वेंदा रहिया, तारुफ थियो, नबी सगोरो पंहिंजे मक़ाम ते हलियो। ॿेले हाड़े अल्लाह जी ज़ाती बाबरकात वही मोकिली जिब्रील जे ज़रिए। जिब्रील मुंहिंजे पैगंबर खे वञी चयो त इन्हनि ॿिनी ज़ाल मुर्सनि जो इहो खैरात वारो अमल मूं रब खे क़बूल पइजी वियो आहे। हाणे मां रब इन्हनि खे हिकु इख्तियार ॾियणु थो, मां अल्लाह राज़ी थी वियो आहियां। हाणे इन्हनि खे इख्तियार ॾियणु थो चाहियां। हाणे ॻाल्हि इहा आहे त इहा मुंहिंजी मशीयत में लिखियल हुई त जी ज़िंदगी बाक़ी 80 साल, पर 40 साल हिननि जा गुरबत में गुज़रंदा, 40 साल अमीरी में गुज़रंदा। इहा मुंहिंजी मशीयत में, तक़दीर में, मुक़द्दर में ॻाल्हि लिखियल आहे।
हाने मां इनके वनी इख्तियार तो ॾियां इनके वनी ॿुधाए त बाबा तहां जा 40 साल गुरबत में गुजरंदा 40 साल तहां जा अमीरी में गुजरंदा इख्तियार तवां के आ त 40 साल अव्वल अमीरी जा खपनि या अव्वल गरीबी जा खपनि जेको तहां नबी सगोरो उनके गोले पहुतो कि बाबा तहां जो खैरात जो अमल खुदा के पसंद आयो रब्बे करीम तवां जी जिंदगी जे बारे में बुधायो आ तवां जा 80 साल आहिन पर हाने बुधायो थी 40 साल तहां जा गुरबत में गुजरंदा 40 साल अमीरी में इख्तियार वां जो आ त तवां के चाहे त अव्वल साल अमीरी जा ॾियूं या गरीब ज़ालिम मुर्स सोचे चयो नबी के साईं गुरबत के छा कंदासीं अव्वल पहिरीं अमीरी जा साल पहिरीं पो ॾिठो वेंदो बाद में गुरबत के ॾिसंदासीं अव्वल अमीरी जा साल मिलन अल्लाह जे नबी दुआ घुरी खुदा जो वायदो हो उन्हीं ॾींहुं अहिड़ा इंतजाम थिया जो उन्हनि जे पहिरे ॾिहाड़े एतिरो माल कठे थियो जो उन्हनि जे संभालण खां घणो उन जे संभालण खां घणो थियो शाम जो टाइम थियो आयो घरवारीअ खे चई त माल कठे थी वियो आ नबी जेका गाल बुधाई अल्लाह जो वायदो सच्चो आ हाने हिय कर ही को वडेरे जो को सरदार जो के अमीर जो वायदो कोन जो एक ॾींहुं करे ॿिए ॾींहुं फ्री वञे रब करीम जो वायदो आ 40 साल त पाण खे हाणे कमी अचणी कान या त गारंटी मिली वई असां खणी केतिरो बि ख़र्चो इहो खुटंदो न हाणे हीअं कर जेको माल आयो आहे मां इन मां राशन वठी थो अचां इन जा दाणा वठी थो अचां चांवर वठी थो अचां तूं माशाअल्लाह जेको घर में वॾो थांव आहे पचा मां यतीमनि खे ग़रीबनि खे मिस्कीननि खे बुखायलनि खे ॻोल्हे थो अचां उन्हनि खे दावत वठी थो अचां अॼु राति उन्हनि सां गॾु मानी खाईंदासीं सुभाणे जो ॾींहुं सुभाणे यतीम मिस्कीन नादार महरूम गॾु करे रात जो सभिनी सां गॾु मानी खाधऊं सुबुह थी सिज ॿाहिरि कनी कढी त नबी सगोरो वरी अल्लाह जा पैगंबर हाणे कीअं मेहरबानी फरमाई अल्लाह जे नबी फरमाए त खुदा तहां जे लाइ ॿियो पैगाम मां आयो आहियां तहां खुश नसीब हो रब्बे करीम तव्हां खे बार बार याद कयो पर हाने पैगाम यो खणी आयो यहाँ त अल्लाह जी ज़ाती बाबरकात जे मुक़द्दर में पंजी मशीयत में पेरी जेके 80 साल उम्र जा रखया 40 साल गरीबी जा 40 साल अमीरी जा पर जेको रात तवा अमल कयो पंजी सजे जमे पूंजी के माल के तवा खैरात करे उन में यतीमन नादारन मिस्किनन के मानी खाराई उन यतीमन जेको खादो खादो ओ जेको तवा उनके फल्लो ताम खारायो कई बुखायला हुआ उन जे दिल में आह निकती दुआ निकती उन जेके अवां के बरकत जो दुआऊं ॾिनियो रब जी बारगाह में उन जी सदा कबूल पजी वैया अल्लाह जी ज़ात बाबरकात जे ला नो पैगाम ॾिनो आ ओहो इहो त जेके 40 साल अवां जे मुक़द्दर में गुरबत जा लिखया हा इन यतीमन जी दुआ जे करे मां रब ओहे 40 साल बि तव्हां जा अमीरी में तब्दील करे छॾिया समझो था बाबा गाल समझ में अचे ते लाइ कान थी अचे पर बाबा या बरकत मिलंदी उन के जेको इन जेब के हल्को रखो जेको इन्हीं कारून जे खजाने ते ना गुथी वेहंदो तो कारून के भी कुछ कोन मिलियो हामान के भी कुछ कोन मिलियो फिरौन के भी कुछ कोन मिलियो मुंजा अदा जिनके हवस हिरसा ओहे ॾींहं रात जिल्लत जो मुंह था ॾिसन नवाज शरीफ के कमी नरलो बार भूंडा बैठो शर्म हुजण खपे त मां कया छा ही खुदाई अज़ाब आ बाबा वो जरदारी होजे उन जाप के खजाना घट त कोनन शुगर मिलो 15 उन जो सिंध में बेचारन आबाद करन जो रत पी छडियो एकड़े मुखे कल फोन के सही दुआ कर मुचे बाबा वोट तो पीपे के दिंदो भले जलील थी तो पंहिंजो सरदार पाण मुक़रर कयो इन्हनि जा बिब नथा भरजन खुदा शल कारून वारी हवस न दी
अल्लाह माल दे त सोने उस्मान गनी वारो मदीने में कहता है सिना फारूक आदम जो जमानो शाम खां फारस खां सिना उस्मान गनी जे काफले में 170 उठ हा जेके माल सां भरजी पे आया अञा मदीने खां 2 मंजिलूं परे हुया साईं पंहिंजा उते गुलाम भी हारिया फरमायो जिया काफलो अचे मुंहिंजे घर ॾे बिन निहार जो यो सॼो माल पहिरीं मुंहिंजे महबूब जे उम्मतन गुलामन नादारन में विराए मुनाफे जो रुपयो भी न रख तॾहिं पाण मदीने वारे मीर फरमायो उस्मान तो रब्बे करीम खां 3 फेरा जन्नत घुरी वरती है माल हुजे त अमरा आवाज ते उस्मान गनिया घर घोर कयो खैर कठे पियो सारे संभारे इश्क भांजे में जॾहिं बि मारे माल को मारे इश्क भांजे में जैसी जियारे रब शल जारे इश्क भांजे में फारूक आज़म दिल में रखो हो दीन जो दर्द सदा पलबे अभांखे बैठो विसारे इश्क भांजे में तो सुभान जे सिंजियारे रब शल जारे इश्क भांजे में या मोहब्बत एकड़ा यार छा कहना भाई मिलाद में अजायो खर्च था यारी में ये था देखो अजायो खर्च था कन हे चालियो कयो या पंजे पी मां जी के मानी कई इनन का पुछो ता त कयो कोन था पो ब सजो साल हथ में पेती तव चंदो ता जो खोटई कोन पिन्नी पिन्नी थक जी पिया हो वो तहां केड़ा खला जमा कया हन हेडा सुन्नी यारी भी करे मिलाद भी करे पंजे अब्बे अम्मा जी मानी भी करे हूं अब चोखा खैरातू करे पर वो सजो साल भी खुदा उनके खुशहाल हे पिनण जे पोया सुन्नी के खुदा देण दे जेको यार जे नाले ते खर्च कंदो ओ कदे विको न रब्बे करीम जो वादो व अनफकू मिम्मा रज़क़नाहुम सिर्रन व अलानियतन यरजून तिजारतन लन तबूर रब तो फरमाए वो उम्मीदवार आहिन ओहे जिन कुरान करीम जी तिलावत सां प्यार कयो नमाज कायम रखी अल्लाह जे राह में ज़ाहिरी ऐं मख्फी तौर ते खर्च कयो वो उम्मीदवार आहिन उन वापार जा जे वापार में घाटो नुकसान आगई कोन घाटे जो अंदेशो ही नाहे एड़े व्यापार जा उम्मीदवार पोबा एड़ो व्यापार कबो या कोन कबो व्यापार कबो नहीं हो हाने इन व्यापार जो तरीको ता के बुधाए व्यापार कबो पर बा व्यापार जी तौफीक उनके मिलंदी जेको इन व्यापार दसींदल वारे सां प्यार करे यानी मदीने वारे मीर सां जंहिंजी मोहब्बत हुंदी तौफीक भी उनके मिले केतरी मोहब्बत अल्लाह तो फरमाए त पंहिंजे हर शय खां वधीक औलाद खां अब्बे अम्मड़ खां सोन चांदी खां दुनिया जी हर शय खां वधीक जेस ताईं मुझे महबूब सां प्यार न कंदो तेस ताईं तवां के इन व्यापार जी तौफीक मिलनी नाहे मिलंदी तौफीक उनखे जेको मदीने वारे मीर सां प्यार
पो प्यार उनखे मिलंदो जेको मदीने जे प्यार मदीने वारे मीर जे प्यार जी तलब रखंदो हूंदो जेको तलब रखंदो ओहो यार जो जिक्र कंदो जिक्र जूं महफिलूं सजाईंदो महबूब जी पचार कंदो उनखे खुदा जे महबूब जो प्यार मिलंदो तने बिचाई रहमतुल्लाह अलैहि फरमायो या हुज पिरन वट या कर पिरन संदी पचार इन बिनी गालिन खासदार शलका तुरो न कंहिंखे करे या त मदीने जो शहर हुजे मुस्तफा जो पाड़ो हुजे या महबूब जो जिक्र हुजे सुभान या महबूब जो पाड़ो हुजे या मुस्तफा जो जिक्र हुजे मुंहिंजा अता मुंहिंजे महबूब जे सहाबा जो तरीक़ो इहो साउथ अफ्रीका जे जंगलन में सहाबी रसूल हते सफीना साहिब जो सुभान अल्लाह इस्लामी लश्कर में जिहाद ला वियो साईं रस्तो भुलजी वियो लश्कर अॻिते निकिरी वियो छावनी लभेस कान पई हलंदे हलंदे जंगल जो हिकिड़ो शींह शेर जंगल जो बादशाह साम्हूं सफीना साहिब साम्हूं हाणे शींह ॾिठो माण्हूअ खे चई बाबा वाह जो लुकमो ख़ुदा मूंखे ॾियारियो हो अॻिते वधियो शिकार बनाइण जे लाइ ते सफीना साईं सोचो शींह मूंखे चक पाईंदो पंहिंजो शिकार बनाईंदो जिंदगी मौत जो मसलो आ पर बेल में ख्याल आयसि त तूं निधन को कोन ही तूं त मदीने वारे जो गुलाम आहीं उतई पंहिंजे महबूब खे याद करे मुस्तफा ते दुरूद पढ़ी शींह खे खिताब करे चवण लॻो सफीने ने कहिया शेर ताईं बेशक मैनू खावी जावी पर में गुलाम रसूलुल्लाह दा जरा सोच के हथड़ा पावी गाल थते सफीना साईं जी आ पर आशिक सबक तो दे जिंदगी जे के मामले ते अगर तू मुसीबत में फांसी पई त घबराए जान उते यार खे याद कदा मदीने वारो मीर माओ खां पहिरी तुंजी शफकत बणजी पवंदो निधन को थोड़ी जॾहिं शींह खे ॻाल्हि पहुती या अबल हारिस अन मौला रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ओ शींह मां मुस्तफा जो गुलाम आहियां शींह जे कननि ताईं जॾहिं इंसानी कलाम पहुतो आहे अबा इंसानी ॿोली भला शींह खे कीअं सम्झ में अचे पर हाओ जेके आशिक हूंदा आहिनि उन्हनि आशिकनि खे ख़ुदा जो कमाल अता कयो आहे शींह जे कननि ताईं आवाज़ पियो शींह उते रुकजी वियो ज़बानी हाल सां पंहिंजो कंध झुकाए नेण झुकाए सफीना साईं जे पेरनि खे चुमी ॾेई पैगाम मोहब्बत ॾिनो आहे शेर ने कहिया सफीने ताईं सुण ऐ राही रहनु जांदे जेड़ा गुलाम रसूलुल्लाह दा असां गुलाम उन्हां दे जेकरे तू मुस्तफा जो गुलाम ही तमा शींह जानवर पंजी जिबलत फितरत में भले मजबूर हो जा पर मुस्तफा जे आशिकन के मां भी सुनाना तो ओ सोना मां तुझो गुलाम या हाने तू मुझे पोया थी मां तुझे अग में थिया हला तोखे अली तुझन यारन सा मिलाया फरमाइन था मुझे महबूब जो गुलाम शींह जे पोया रस्ते में ॿिया जानवर अचन पिया शींह उन्हनि खे पंहिंजे ॿोलीअ में इशारो करे चए पियो खबरदार मता हिन ॾे को मेरी अख करे निहारे मोहम्मद मुस्तफा जो गुलाम आहे यार सां ताल्लुक थी वञे त जंग जा जानवर बि दोस्त बणजी वेंदा हैं पो दुनिया जा दुश्मन छा कंदा हैं तू रहमत जो दरियाओ मिठा तू बेजोरन जो बचाओ मिठा नथो चई सुभान
अबा ये गालियों अहिड़ियूं जो दिल सां तुंहिंजे ज़बान अल्लाह निकिरे पर अहिड़ो सीउ बरसात ज़रूर थी आहे पर सीउ अहिड़ो कोन इश्क जी गर्मी हूंदी त मुंहिंजा अदा पोइ इहा हवा बि असांजे लाइ असर कान कंदी पर ख़ुदा करे त इहा चिणग लॻे या लगे चिणग दिल जो तवज्जो हेडा अचे तू रहमत जो दरिया मिठा तू बेजोर जो बचाओ मिठा एक वारो अंगण ते आओ मिठा सुनी सदड़ा यतीम ने यार सजन सब पारत थई पगदार सजन मुझा सोहना नबी नंगेदार सजन सब पारत थई दुनिया दुश्मन थे भली पई थे रुगो पंख जो पांद पनाह जोड़े दुनिया दुश्मन थे भली पई थे रुगो पंख जो पांद पनाह जोड़े की न ॾिसंदा कॾहिं दुख सुहणा से की न ॾिसंदा कॾहिं दुख सुहणा से जने तुंहिंजी ठलिया दाम सजन सब पारत थई पगदार सजन मुझा सोहना नबी नंगेदार सजन सब पारत थई तुंहिंजो कदर कयो सलेमान सचे सिद्दीक उमर उस्मान सचे तुंहिंजो कदर कयो सलेमान सचे सिद्दीक उमर उस्मान सचे सुने हजरत हैदर जवान सचे सुने हजरत हैदर जवान सचे तो ता घोर कयो घर बार सजन सब पारत थई पगदार सजन मुझा सोहना नबी नंगेदार सजन सब पारत थई ओ मुंजा अदा जे दुनिया सा तो प्यार कयो आ जिन डोकण के तो मिठो कयो आ जे माल ते तोखे मोहब्बत आ यो को कम को नहीं दी जे कदे का शे कम ईंदी तो आ मालिक मिठे जी मोहब्बत मदीने वारे जो प्यार कमींदो मानू घुरन माल और सब दिया घुरा सुपुरी दुनिया ते है दोस्त ता फिदा कया फिलहाल कयु सुनाओ निहाल पसण ता प्रिय थियो उन महबूब जी मोहब्बत दिल में आई तपो इंशाअल्लाह या तौफीक नूर तुझे सीने में जरकी पवंदो तुझे लाइ सब कम आसान थी पवंदा अव्वल शर्ता मदीने वारे मीर जी मोहब्बत वरना अदा दुनिया में त तू ॾिठो आ रहो न दम धणीअ खां तू धार यदा मंझे जिक्र इलाही गुजारे अदा रहो न दम धणीअ रही मोहब्बत नागे अजीजन में सगन भाइरन चाचन करीबन में ओ सजन दोस्त पियारन शफीकन में आहे मतलब जो हर को यार अदार हुन तम धणिया भला जे कने माइटन जी गाल कंदे त तुझे पुट ते पंजो साओ तोडी जेको अमण पो तोखे प्यारो आ जेको दुनिया में तुझे मथा घोर थो वने तोखे कोसो वाल थो बर्दाश्त करे खुदा जो कुरान रब जो कुरान तो जे क़यामत जे ॾेखारे तोखां इहे बि भॼी बेज़ार थी पीउ पुट पियारा मादर
सब सोट साला खाह बिरादर सब कंदई कान वफा गाल ज़ाहिर सब भजी तो खथीदा सब बेजार अदार हो नदम धणिया मुझे सजन साईं जो पैगाम हिकड़ो आ ओ मोहब्बत वारो पैगाम आ मुझा कामिल मुर्शिद फरमाइंदा आहिनि अवां जंहिंजा मुरीद हुजो खुदा अवां जे पीरन के आबाद रखे उन्हनि जूं दरबारियूं आबाद रखनि भले अवां पंहिंजा ॾन पट उन्हनि खे ॾियो पर असांजो फ़कीरी मोहब्बत वारो पैगाम हुआ यार पंहिंजे इन दिल में दुनिया जी मोहब्बत कढी जरा हिकड़ो लम्हो उन मिठे मालिक जे इस्म खे जगह यो जिक्र केड़ी बरकत वारो आ यो इस्म केड़े शान वारो आ जहे जिक्र कमायो न ज़ातिया तेहे अजाई विनाई हयातिया ओहो जियरो ना है ममातिया ओहो जियरो ना है ममातिया हुक्म मंजे हदीस सुन निर्वार अदार हो न दम धणिया खां पर जेके दाइमो धणिया खे याद कंदा दुख की न ॾिसने दिल शाद हुंदा जेके दाइमो धणिया खे याद कंदा दुख की न ॾिसने दिल शाद हुंदा दुनिया उक़बा में से आबाद हुंदा दुनिया उक़बा में से आबाद हुंदा थींदा जन्नत जा से हक़दार अदार हुन दम धणिया खां तू धार अदा मंजे जिक्र इलाही गुजार अदा न दम धणिया खां पर जे दुनिया जा साजो सामान कठे कई कंबल बिस्तरा कठे कई उन्हनि सां प्यार कई दुनिया जा थां वठी कर तो गॾु कया घर खे तो सजायो सिंगारियो दुनिया जे अंदर दुनिया जो माल कठे कयो मुंहिंजा अदा इहो सवाइ हसरत जे ॿियो कुझु न बचंदो इज़राइल ईंदो माण्हू पंहिंजे माल खे ॾिसंदो हाय हाय पुकारींदो चवंदो हाय हाय हारी हुयास मुंहिंजो कलर में बिज किरियो वट बि वयम निकिरी खरब खारियास जनी कान मुयास से कांधी केच न हलिया तोखे दुनिया जे धंधन में दुनिया जो त ख्याल आयो पंहिंजे घर जे ज़ाहिरी रोशनी जो त तोखे ख्याल आयो ये इन घर के तू सोलर सिस्टम सां आबाद ऐं रोशन करे जानी तो पर जेको तुंहिंजो असली घर आ क़बर आ उन अंधेरीअ खे रोशनु करणो अथई त अल्लाह जे ज़िक्र सां थी जे चाही थिए मुंहिंजी रोशन क़बर त अल्लाह 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 कर अल्लाह 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 कर मुंहिंजा अदा इहो मोहब्बत जो पैगाम इहो प्यार जो पैगाम जे न वठंदे त जिंदगी गुज़री वी अॼु बि जे तव्हांजे त मूं वटि अञा मोहलत अञा त जोबन अञा त जवानी अञा त टेम पियो आहे मुलनि जी ॻाल्हि खे छॾे रे बाबा अञा घणो वक़्तु पियो आहे ओचो जॾहिं इज़राइल जो चंबो लॻंदो दुनिया दम गुज़र थई अलाए छा हयाती करी जेकी अज कर मता थई ममाती दुनिया दम गुज़र थई अलाए छा हयाती करी जेकी अज कर मता थई ममाती कबर रोज तो खे
रब बहे जो अदा तू विसारे, अदा तू विसारे, हले को न दोस न को भाव भाती, करी जे के अज कर मता थी ममा। वडे शान वारा दिलावर मरी व्या, हडा मास दिल जा कबर में गरीव्या, कबर में गरीव्या। अजल जी दुनिया में वही रोज काती, करी जे के अज कर मता थी ममाती। वला वला हुस्न जा साहिब जिनके ॾिसण जे लाइ माण्हू परेशान हूंदा, वॾा वॾा देहिन जा धणी, रियासतुनि जा सरदार, जेके पंहिंजो मट सानी कोन भाईंदा हा, पंहिंजे घर में गरीब जो पाछो बि बर्दाश्त कोन कंदा हा। अॼु मरण मिटनि जे हेठां सुता पिया आहिनि, क़बर में उन्हनि जो कहिड़ो हाल थियो इहा कंहिंखे ख़बर नाहे। उन्हनि जे खोपड़ीअ मां कीड़नि जूं कतारूं हलनि थियूं। मुंहिंजा मिठा, इन हाल खे तोखे बि पहुचणो आहे, जे चाहीं थो त रब तुंहिंजे मथां रहम करे त अॼु पंहिंजी ज़िंदगीअ जो रुख मोड़। वडे शान वारा दिलावर मरी व्या, हडा मास दिल जा कबर में गरीव्या, कबर में गरीव्या। अजल जी दुनिया में वही रोज काती, करी जे के अज कर मता थी ममाती। मुझे हिकिड़ो दोस्त हिन शहदाद को ॿुधाए पियो सही, ख़ुदा जी कुदरत ॿ भाइर पाण में, हिकिड़े खे पेट में सूर, सो अस्पताल खणण जे लाइ पंहिंजे भाउ खे मोटरसाइकिल ते विहारे वञे पियो। इरादो यो त तकड़ो तकड़ो अस्पताल पहुचायांस, सूर। ख़ुदा जी कुदरत अॻियां तकड़ तकड़ में उन्हनि जी मोटरसाइकिल स्लिप थी वई, वञी किरिया। जंहिंखे पेट में सूर हो उहो बची वियो, जेको खणी पियो वञे उनखे दिमाग़ में धक लॻो, तॾहिं तई उनजो मौत। ज़िंदगी इहा आहे मुंहिंजा अदाए ओञाण, कंहिंखे का ख़बर न आहे त केॾी महिल को कंहिंखे वञणो आहे। न हर को हिन ज़माने में सदा जलवे नुमा हूंदो, दुनिया जे बेबका गुल खे न बाग़न में बका हूंदो। ॾिसी दुनिया न कर बावर, इतई पी धूड़ पाईंदी, हडनि ते पिया कुता गिरंदा, बदन सारो फना हूंदो। न हर को हिन ज़माने में सदा जलवे नुमा हूंदो। असां खां पोइ असां जहिड़ा सवे दुनिया ते पिया फिरंदा। असांजा अब्बा ॾाढा हुया न, मूं पंहिंजे अखियुनि सां पंहिंजे वालिद खे ईअं इन कुर्सियुनि ते वेही सनाखानी करे ॾिठो। अॼु उहे आलम बरज़ख में मज़ार में आहिनि, ख़ुदा उन्हनि जे क़ब्र ते हज़ार रहमतूं फरमाए। पर मुंहिंजा अदा दुनिया फानी आहे, हिकु ॾींहुं असां बि कोन हूंदासीं। ही दुनिया ईंदी, तूं सम्झी थो त मुंहिंजो को मट कोन्हे, मुंहिंजो को सानी कोन्हे। मां जे बीमार थियसि त मुंहिंजो कारोबार कयो हलाईंदो। मां घर जे लाइ ज़रूरी शइ आहियां। जेके क़ब्रिस्तान में सुता पिया आहिनि इहे बि सम्झंदा हुआ त असां खां सवा जहान नथो हले, पर उहे वञी कारे कलर जो महिमान बणिया जहान हले।
असां खां पो असां जिगड़ा सवे दुनिया ते प्या फिरंदा असां जो ही भरल भांडो कबर में खाक सां हूंदो। मोहब्बत सां पढ़ो सल्लल्लाहु अलैहि वली आवाज सां सभी गॾी पढ़ो सल्लल्लाहु वसल्लम अलैका या हबीबल्लाह। पो मुंहिंजा अदा प्यार करणो आ त उन सां प्यार कर जेको मदीने वारो प्यार करे तुंहिंजी मुंहिंजी क़बर खे उजालो बणाईंदो। चो सुभान अल्लाह। मोहम्मद हमारे बड़ी शान वाले। हाने जरा हथड़ा मथे खणी मोहब्बत जो इजहार कयो। मोहम्मद हमारे बड़ी शान वाले लगाते हैं नारा ये ईमान वाले। मोहम्मद हमारे बड़ी शान केड़ो मदीने वारो मेहरबान ए केड़ो मदीने वारो जो शान आ। ही जेकी कुछ कायनात में दिसो था मुस्तफा जी नूर ऐं रहमत जी खैरात आहे या न। चो सुभान अल्लाह। हिया कुल कायनात बणी हिया कुल कायनात बणी सजन तुझे सदके में सजन तुझे सदके में। जे तू जो ज़ुहूर न थे जग पैदा मूर न थे वही रब के काल बणी वही रब के काल बणी सजन तुझे सदके में सजन तुझे सदके में। न मिली तमागर थ्यूं विच भोला बांदर थ्यूं ढक्या आके ऐ बखणी ढक्या आके ऐ बखणी सजन तुझे सदके में सजन तुझे सदके में। अबा जंहिंजो अक़ीदो हुजे ऐं पोइ जंहिंजी दिलि ठरे ओ त हथ मथे करे नथी ठरे सो भले हेठि करे भले करण जी मयारी कर पर जे ठरे वथी दिल आशिक हो त आशिकन वांगुरु गुज़ारियो। बाबा छाला पिया शर्मायो छो पिया घबरायो पैसा कोन घुराऊं तव्हां खां बेले वारनि खां कॾहिं पैसा घुरिया त तव्हांखे खामखाई डप पर तव्हां बि मोलविन जा सताल तव्हांजो ॾोहो न आहे। हिकिड़ो अमरा पायो चादर चादर सुठी हुजे मौली साहब ॾिठी ॾाढी चादर भली आहे चई सीताए खपे त ॾियां चई बामा चवां छला थो बाक़ी तूं सम्झो न। सो तव्हांखे मां चवां थो त तव्हां रुगो सुभान अल्लाह चो आका जे इश्क ऐं मोहब्बत जो इज़हार कयो। मदीने वारे जी मेहरबानी घणियूं उन करीम जी खैरात एतिरी आहे जो कॾहिं परवाह ई न। मेरे करीम से गर कतरा किसी ने मांगा मेरे करीम से गर कतरा किसी ने मांगा दरिया बहा दिए हैं दुर पे बहा दिए हैं उनकी महक ने दिल के गुलचे खिला दिए। सुभान अल्लाह। आशिक मस्ती में अची आला तो फरमाए मौला तो जहन्नम त ठाहियो आहे पर यो जहन्नम छा कंदो। अल्लाह क्या जहन्नम अब भी न सर्द होगा। अल्लाह क्या जहन्नम अब भी न सर्द होगा
रो रो के मुस्तफा ने दरिया बहा दिए, उनकी महक ने दिल के गुलचे खिला दिए। उन मदीने वाले जो प्यार केतिरो असां तोड़े जो गुनहगार पर पोइ पंहिंजो छां में छप नथो हटो, पोइ मथां सतारी जो सतुर आहे। खणी केॾा गुनाह कजन तब तस्वीरूं न बदिलजन, लख लजी रखी लज लज पाल धणी, रखी लज लज पाल धणी, सजण तुझे सदके में, सजण तुझे सदके में, हिया कुल कायनात बणी, हिया कुल कायनात बणी, सजण तुझे सदके में, सजण तुझे सदके में, आखे चढ़न ते हजानी तो मुहम्मद जी मेहरबानी। मुंहिंजा अदा हर मुसलमान जेकॾहिं सोचे त उनजे पंहिंजे माफ़ी ज़मीर में अंदर खां आवाज़ ईंदो त मुंहिंजे मथां महिरबानी केतिरी, हाजी याकूब साहब जे मथां महिरबानी केतिरी आहे, सरकार जो करम। ख़ुदा जंहिंखे दीन जे कम लाइ चूंडे, अॼुकल्ह दौर में हर कंहिंखे पैसा आहिनि, जो मां पंहिंजी ओताक ठाहियां, पंहिंजो दुकान खोलियां, पंहिंजे कारोबार खे वधायां। अल्लाह साईं के बरकत दे, हाजी साहब जी उम्र में, माल में, बच्चन में बरकत अता करे, जंहिं पंहिंजी जमा पूंजीअ मां इन प्लाट खे ख़रीद कयो, वरी पंहिंजनि पैसनि मां बेशक कुझु दोस्तनि ॿियनि में महिरबानी कई, हिस्सो वरितो, ही इदारो क़ाइमु थियो, उस्ताद हिते आया, तालीम हले थी। मुंहिंजा अदा इन माण्हूअ गोया को ज़िंदगीअ में पंहिंजे मालिक सां तिजारत करे अहिड़ी गारंटी हासिल कई आहे, जंहिं गारंटीअ में ख़ुदा पाण थो फरमाए त उनखे घाटो आहे ई कोन, नुक़सान आहे। तूं बि मुंहिंजा अदा इन में हिस्सो वठ, इंशा अल्लाह मुखे कामिल यकीन आहे, छो त मुंहिंजे मुर्शिदन कमी करीमन या जने साहबजादा हिते तशरीफ फरमा थिया, साईं क़िबला साहबजादा मोहम्मद जाफर सादिक ताहिर, उन्हनि जी दुआ है ऐं मुंहिंजे स्नेह साईं जी दुआ है, पाण फरमायूं त इंशा अल्लाह जंहिं सिक ऐं मोहब्बत ऐं इख़लास सां अवां इदारो क़ाइमु कयो आहे, इंशा अल्लाह इन इदारे मां, इन मदरसे मां इंशा अल्लाह दीन जा अहिड़ा दाई पैदा थींदा, जिन जे तबलीग ऐं फिक्र सां माण्हुनि जो ईमान ऐं अक़ीदो बची पवंदो। हिकिड़ो लफ़्ज़ क़बूल पए त बेड़ा ई पार, हिकु कदम कबूल पए त बेड़ा ई पार, मालिक हिकु आनो कबूल करे त सॼी ज़िंदगीअ जो सामान ई कबूल। मुंहिंजा अदा तूं बि इन हिस्से में हिस्सो मिला, पंहिंजी जमा पूंजी, पंहिंजो माल जेकॾहिं अल्लाह जे राह में ॾींदे त तुंहिंजो इहो अजायो कोन वेंदो, इहो तुंहिंजो माल रब जी बारगाह में जमा थी ऐं तोखे न जा बदला मिलंदा, दुनिया में बि त आख़िरत में। पर पंहिंजा बच्चा बि छॾियो, पंहिंजे औलाद खे मदरसे में दाख़िल करायो, क़ुरान करीम जी तजवीद सां तालीम उन्हनि खे मिले, हिफ़्ज़ जो शोबो खुला, क़ुरान करीम हिफ़्ज़ कनि, पंहिंजा बच्चा छॾियो। ॾींगा न थियो तव्हांजो औलाद ईअं ई रस्तनि में घुमंदे घुमंदे सुभाणे तव्हांजे हथ कंट्रोल खां निकिरी वेंदो, पोइ दाहूं कंदो। पंहिंजनि बच्चनि खे दीनी इदारनि में तरबियत में ॾियो, इंशा अल्लाह जंहिंजो बच्चो क़ुरान पढ़ी वियो उहो पीउ माउ जो अदीब बणिजी वेंदो, जंहिंजे सीने में क़ुरान आहे उहो पीउ माउ जा पेर चुमंदो, जंहिंजे सीने में क़ुरान जी तालीम आहे उहो पीउ माउ जो अदब कंदो आहे, वो नाफरमानी न कंदो आहे। दुनियावी तालीम अकल पैदा कंदी आहे, गुस्सो पैदा कंदी आहे, क़ुरानी तालीम उन बच्चे में पंहिंजे पीउ माउ जो हया ऐं अदब पैदा कंदी। मुंहिंजा अदा इहो तव्हांखे पैगाम आहे, इहो मोहब्बत जो पैगाम आहे। हिन इदारे में अव्हां जो अचण जो मक़सद रुगो प्रोग्राम में शिरकत न, बल्कि इहो हुजे त इते वञी असां बि कुझु पिरायूं। केतिरा माण्हू आहिनि जिन खे पाण क़ुरान कोन थो पढ़ण अचे,
जिंदगी गुज़री वई मुंहिंजा अदा अञा बि जिंदगी आहे जेसिताईं लुकीअ में साह आहे तूं कोशिश कंदे त रब वरी बि तुंहिंजी मेहनत साब फरमाई। पाण बि क़ुरान पढ़ण सिखो। साईं कारी साहब बैठा आहिनि, अचो टाइम कढी अचो। बाबा तव्हां पंहिंजे दुकान लाइ बि त टाइम कढो था न। खामखा होटल ते वञी रुगो कांब बदी चांहि जो कोप पैसा करे ठलियूं गपशपूं कयो था। जेकॾहिं हिकिड़ो कलाक क़ुरान जी तालीम लाइ तव्हां पाण